नाज़िर वारिस ॾिनो माछी भरिसां ॻोठ रोहिल ख़ान दहाणी में मछ कचहरी जी तक़रीब मुनक़द कई वई। उन हवाले सां ॾिसूं था मोहम्मद बख्श बोज़दार जी ही रिपोर्ट। वारस ॾिनो माछी भरिसां ॻोठ रोहिल ख़ान ॾहाणीअ में यूसी बोसर जे जनरल सेक्रेटरी मंज़ूर अली ॾहाणीअ तरफ़ां मछ कचहरी प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। मछ कचहरी प्रोग्राम में पीपीपी ज़िले लाड़काणे जे जनरल सेक्रेटरी एजाज़ अहमद लेगारी, सरदार आगा अली नवाज़ ख़ान जलबाणी, तालका रतोदेरो सदर नज़र मोहम्मद पठान, सिकंदर ॾहाणी, इमरान हसन जतोई, सिकंदर भट्टी समेत पीपी वर्करनि वॾी अंग में शिरकत कई। मछ कचहरी में फ़नकारनि सिंधी गीत ॻाए महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। उन मौक़े ते अॻवाणनि मेरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मछ कचहरी जो मक़सदु हिकु हंध ते गॾु थी हिक ॿिए सां मोहबत वंडण आहे। असां सभिनी जो फ़र्ज़ु थो थिए त पंहिंजे सक़ाफ़त खे भरपूर नमूने उजागर करियूं, जीअं नौजवान नस्ल खे बि ॼाण मिले त असांजी सक़ाफ़त छा आहे। ये असांजी सिंध जी सक़ाफ़त आहे। जीअं त सिंधी सक़ाफ़त जी तव्हांखे ख़बर आहे त असांजी सिंधी पुराणी सक़ाफ़त आहे मछ कचहरी। अॼु ही हिकु बहानो आहे दोस्तनि खे गॾु करण जो, जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां ज़िले में तक़रीबन हर यूसी लेवल ते कयो वञे थो ऐं दोस्तनि सां मोहबत ऐं वीचार थियो वञे थो ऐं पाण में वेही करे हिक ॿिए सां कचहरियूं कयूं था ऐं दुख सूर ॿुधूं था। हिते सूफ़ी राग बि थींदो आहे, जेका पुराणी सक़ाफ़त आहे। हीअ सिंध जो सक़ाफ़ती मेलो आहे, मछ कचहरी आहे। भिटाई जी धरतीअ ते अहिड़ा मेला मचंदा रहनि, सिंधी माण्हू शाद ऐं आबाद रहनि। असांजी इहा ई दुआ आहे त मोहबत जा मेला सदाईं लॻंदा रहनि। हीअ साईं मंज़ूर अली ॾहाणी साहिब जन जी कावश आहे त पंहिंजनि दोस्तनि खे घुराए, मोहबत माण्हुनि खे घुराए सॾु कराए उनखे हिते गॾु करे मोहबतूं ऐं मोहबत भरियूं कचहरियूं उनजो इनेकाद कयो वियो आहे। सक़ाफ़ती विरसे में असांखे मिलियल आहिनि मछ कचहरियूं। अबनि ॾाॾनि खां वॾनि खां वठी इहे असांजे सिंधी सक़ाफ़त जी सूंह आहे। हिते सुघड़ ईंदा, ॻाइणा ईंदा, सूफ़ी राग थींदा, बुझारतूं थींदियूं, माण्हुनि में जेके वेशा आहिनि उहे ख़तमु थींदा। हिकिड़ो सिलसिलो आहे मोहबत जो अॻिते वधण जो। बिरादरी पाड़े जा माण्हू गॾिबा, हिते कचहरियूं थींदियूं। मछ कचहरी जो असली मक़सदु इहो आहे त पंहिंजी सक़ाफ़त खे अॻिते उजागर कयूं, गॾिजी सॼी मोहबतूं पाण में वेहूं, गॾिजी सॼी ओड़े पाड़े जा माण्हू गॾु थियूं, हिक ॿिए जा ॾुख सूर वंडियूं ऐं हिन सक़ाफ़त खे अॻिते आणियूं। सभु दोस्त जेके आहिनि अॼु असांजा महिमान ज़िले मछ कचहरी में आयल महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़त, अजरक ऐं सिंधी टोपियनि जा तोहफ़ा पेश कया विया। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद बख्श बोज़दार, मेरान टीवी न्यूज़, वारस ॾिनो।